भूसड़ी प्रेस क्लब पारां शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ते भूसड़ी प्रेस क्लब आॾो सहाफ़ियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सीनियर सहाफ़ी मुख़्तियार वको, भुंगर डायरी, असगर बिरोही, सत्तार बिरोही जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि नारेबाज़ी कई, शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार करियो, आज़ाद सहाफ़त ज़िंदाबाद जा नारा हंया। एहतिजाजी मुज़ाहिरे खे सीनियर सहाफ़ी मुख़्तियार वको, भुंगर डायरी, असगर बिरोही, सत्तार बिरोही ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल वारे वाक़िए खे 4 महीननि खां वधीक वक़्तु गुज़री चुको आहे, पर अञा ताईं सखर पुलिस क़ातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हिननि चयो त सॼे मुल्क में समूरा सहाफ़ी सरापा एहतिजाज बणियल आहिनि, पर सिंध हुकूमत शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल वारे वाक़िए में मुलवस मुख्य जवाबदार खे अञा ताईं कचे वारे ॿेले मां गिरफ़्तार न करे सघी आहे। हिननि चयो त असां अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। असां मुतालबो करियूं था त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा क़ातिल फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कया वञनि। मुख़्तियार अली वको, इबरत न्यूज़, हैदराबाद।